तकरीबन मूंखे लॻे थो त 11:21 4 खां थोरो अॻिते सुई आहे पोइ एतिरो टाइम थी वियो आहे 11:00 तो अॼु छंछरु हूअं मां सुबुह जो 7 बजे उथंदो आहियां डेली। अॼु माना आराम करे सफ़ा VIP आराम जेको थींदो आहे न बाइकाई ते दिलि सां निंड करे उथिया आहियूं। पोइ हाणे वञूं था नाश्तो करणु पर साॻिए हंधि न जिथे रोज़ु कंदो आहियां पठाण वटि नंढड़ो पराठो ॾींदो आहे। पर अॼु वञा थो इरशाद जे मतिलबु जिथे इरशाद कमु कंदो आहे ऐं उहा असांजे भरिसां ई आहे बिल्डिंग। नालो छा अथसि इरशाद? सीज़र्स टावर आयशा भवानी जे बिल्कुलु साम्हूं आहे। उन सां गॾु हिकिड़ी रिलेटेड स्टोरी आहे मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि मज़ो ईंदो तव्हांखे। हिनखे वॾे पैमाने ते तव्हांखे सर तालो त खणो न। हा चाबी तूं खणी ऐं असां सां गॾु भाउ बि आहे। भाउ असल में भाउ खे यार असां ज़ोरी उथारियो आहे इहो। हा उथे मां 2 बजे उथंदुमि 3 बजे उथंदुमि ज़ोरी उथारियो आहे। भाउ गॾु था इरशाद कम ते वेंदो मूंसां गॾु वरी गॾु ईंदासीं असां हुते। हिन करे भाउ जो मूड सही न आहे। जो पहिरियों पार्ट इहो आहे त ही आयशा भवानी आहे ऐं इहो सीज़र टावर आहे जेको ब्लू तव्हांखे नज़र अचे थो, ठीकु आहे। ऐं हिन गली में असां रहंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल में 200 या 300 मीटर अरे बसि त कर 200 या 300 मीटर अंदरि आहे थोरो। ऐं ही साम्हूं तव्हांखे ॿुधायमि इहो हुयो पहिरियों पार्ट। सिंपल ॻाल्हि इहा आहे त हींअर असां सीज़र टावर ते अची विया आहियूं ऐं आया कीअं सिंपल ॻाल्हि सफ़ा आयशा भवानी बिल्कुलु साम्हूं आई आहे। ऐं इहा जेका फुट स्टेयर अलाए छा अंग्रेज़ी में सिंधी में असां ॾाकण हेॾां चढ़ी ऐं हेॾां हीअं हलिया आयासीं ऐं हिते अची पहुतासीं। सिंपल मूंखे ख़्याल में 5 मिंट बि न लॻा आहिनि, 5 मिंट खां बि घटि लॻा आहिनि। साहिबु सीज़र टावर में मूंखे इंटरव्यू ॾियणो हो सो मां ग़लती कई। मूंखे ख़बर न हुई सीज़र टावर किथे आहे। असां रहूं त आयशा भवानी जे भरिसां ई पिया पर न वरी कंहिंखां पुछियमि न छा बसि ओॾी महिल 2-3 इंटरव्यू आहे न 4-5 मुंहिंजा त मां करीम यूज़ कंदो हुयुमि शुरूआत में। त मूं मैप ते न आहियो त सीज़र टावर किथां आहे, केतिरा किलोमीटर आहे या उन ते पंधु वञण जे लाइ केतिरो टाइम लॻे थो या गाॾी ते वञण लाइ केतिरो टाइम लॻे थो। बहरहाल मूं चेक न कयो। पोइ थियो इहो त मां करीम बुक कई। करीम वारा चवनि पिया बाबा ही 2-2.5 किलोमीटर परते आहे 2-2.5 किलोमीटर। त मूं बिना सोचे उहा बुक कई ऐं छा जो जेको यू टर्न आहे न उतां आयशा भवानी खां सिधो हलियो वञी वरी उहो काला पुल ते अलाए किथे अॻिते उतां यू टर्न अचे थो पोइ वरी हेॾे अचे थो पोइ आहे ही सीज़र टावर ते असां छॾींदा आहियूं। बहरहाल बाइक या कार ते घणो टाइम लॻंदो आहे बनस्बत पंध जे। पंध त 2 मिंट लॻा असां पहुची वियासीं ऐं बाइक ऐं कार खे यू टर्न लॻे पियो त मूं करीम घुराई ऐं करीम बुक कराई सीज़र टावर ते 60 रुपया भरी हुयमि। सो इहा ई मुंहिंजी ॾाहप इहा ई थोरी स्टोरी रिलेटेड सीज़र टावर ऐं आयशा भवानी। यार हाणे त असां सफ़ा फ्री आहियूं छाकाणि जॉब बि आहे कोन, कम बि कोन्हे फ्रीलांसिंग खां अलावा। सो सैटरडे संडे अक्सर करे इहो ई कमु हलंदो आहे या त दोस्त ईंदा आहिनि या त फ्रीलांसिंग जो को टास्क हूंदो आहे या को प्रोजेक्ट हूंदो आहे। सो हिन वीकेंड ते मूंखे को बि प्रोजेक्ट कोन्हे सो मां ऑलमोस्ट फ्री आहियां। मूंखे को बि ऑर्डर न मिलियो आहे। सो मुंहिंजो कोलीग आहे मुंहिंजो भाउ असां हुनखे असल में फवाद आहे उनखे असां भाउ असल में हू फवाद आहे फवाद लिगारी। तव्हां मुंहिंजे वीडियोज़ में काफ़ी ॾिठो हूंदो। असल में हीअं थकिजी बि पियो आहियां पघार थो वहे त मथे चढ़ी आयो आहियां हुनजे करे। सो बहरहाल मां इहो थो ॿुधायां त उन फवाद खे आई मीन जेको भाउ आहे उनखे ऑर्डर मिलियो आहे $50 जो। सो उहो ॾेखारियां थो त उहो आहे छा करिणो छा आहे। उन में मां भाउ जी थोरी मदद कई आहे छो त गॾु वेठा हुआसीं त थोरो तव्हांजो भाउ थोरो एक्सपर्ट आहे उन लिहाज़ सां थोरी उनखे मां बुझो त न ॾे थोरी मां उनजी मदद कई आहे। मुंहिंजो उस्ताद आहे मां मञा पोइ बराबरि बुझो थो जी मुंहिंजे व्यूअर्स जे साम्हूं
सो बहरहाल मां तव्हांखे ॾेखारियां थो असल में छा कयो आहे ठीकु आहे सर क्लाइंट हुयो हुन चयो बाबा हीउ जेको आहे स्केच आहे सॼो हुन पंहिंजो ड्रा कयो आहे मुंहिंजे ख्याल में हीअ इमेज रखियल आहे हुनजी स्केच न आहे बाक़ी हीअ शइ जेका हुनजी आहे स्केच ते ठहियलु आहे ठीकु आहे हुनखे हिनखे हाणे असांखे इलस्ट्रेशन में चेंज करिणो एडोबी इलस्ट्रेटर ते सो वी जस्ट ट्राइड टुगेदर असां रिज़ल्ट वरितीसीं उहा बि मां तव्हांखे ॾेखारियां थो सो कलर्स डिफाइन थियल हुया कोन ॿुधो कलर्स डिफाइन न हुया ऐं क्लाइंट चयो बाबा हीउ इलस्ट्रेट कयो मूंखे एज़ इट खपे ऐं कलर तव्हां पंहिंजे हिसाब सां रखो पोइ असां चेंज कराईंदासीं असां चयो ठीकु आहे सो असां हीउ इलस्ट्रेट अड़े बाबा छा थियो आहे यार हे काफ़ी कमु थियल आहिनि उन्हनि जे करे हीअ घणा फाइल्स खुली था ठीकु आहे हीअ असां इलस्ट्रेट कयोसीं हीअ सॼो इलस्ट्रेट थियल आहे असांजो हे ॾिसो अलॻि सॼो शइ सिलेक्ट थियल आहे हीअ इलस्ट्रेशन थियल आहे हीअ सॼी भाउ जी महिनत आहे सो अॼु मुंहिंजे ख्याल में हिन जी डिलीवरी आहे कॾहिं सुबुह डिलीवरी आहे हिन जी $50 जी सो दिस इज़ इलस्ट्रेशन एंड दिस इज़ what client actual sketch सो अञा हाणे हिन खां पोइ असांजी रिविज़न हुई असां राति हिनखे ॾेखारियोसीं मतिलबु फ्राइडे वारी ॾींहुं सैटरडे वारी राति ते असां हिनखे ॾेखारियोसीं त बाबा हीअ असां ठाही अची बाबा सॼो सेट आहे सिर्फ़ु कलर्स चेंज करणा आहिनि थोरी बैकग्राउंड आहे हीअ थोरो हाफ वाइट आहे ऐं हिननि अखरनि खे ब्लू करिणो आहे हीअ येलो जेका पट्टी आहे उहा हटाइणी आहे सो हा जेका येलो पट्टी आहे ये मतिलबु इन खे असां स्ट्रोक चवंदा आहियूं ग्राफिक डिज़ाइनिंग जी लैंग्वेज में हीअ जेको येलो आहे उनखे ठीकु आहे हीअ स्ट्रोक ऐं फिल जेको आहे जो हाफ वाइट आहे उनखे चेंज करिणो आहे असांखे